सदा बसंत है, सब दे सदा बसंत है। सब दे सदा बसंत है, चित तन मन हरिया होए, चित तन मन हरिया होए, सब दे सदा बसंत है, सब दे सदा तन मन हरिया होए, चित तन मन हरिया होए, सब दे सदा बसंत है। नानक नाम ना विसरे, नानक नाम ना विसरे, जिन सिरिया सब कोई, जिन सिरिया सब नानक नाम ना विसरे, जिन सिरिया सब कोय, जिन सिरिया सब कोय, सब दे सदा बसंत है, सब दे सदा बसंत है, चित तन मन हरिया होए, चित तन मन हरिया होए, सब दे सदा, सब दे सदा, सब दे सदा, सब दे सदा बसंत है। प्यारी साथ संगत, शब्द सदा बसंत है। शब्द माना अखर, जेके पावन हृदय में निकतल अखर वाणी जो रूप धारण कन था, उन शब्दन में बसंत समायल आहे। गुरवाणी में बसंत समायल आहे। पवित्र वाणी कॾहिं उच्चारण कजे, गुरवाणी थी या वेद मंत्र थिया, इन जो उच्चारण मात्र ही बसंत आणींदो आहे, पवित्रता। जेको बि असां ॻाल्हाईंदा आहियूं, शब्द उच्चारण कंदा आहियूं, वैज्ञानिकनि जो बि चवणु आहे, उहो किथे अंतरिक्ष में जमा वञी थींदो आहे, कुझु बि अजायो न वेंदो आहे। त हिन धरतीअ ते अनेक संत महात्माऊं भगत थी विया आहिनि, जिन सुठी वाणी उच्चारण कई आहे, त उहा किथे न किथे जमा हूंदी, वर्तमान में भी हूंदा।
वो घुमंदी आहे उहा वाणी अगरि अंतरिक्ष में जमा थिए थी त फ्रिक्वेंसी पाए करे उते पहुचंदी बि आहे। अगरि कोई ग्राहक हुजे, सुठो श्रोता हुजे त हलंदे चलंदे बि उहो कैच करे सघे थो शब्द। कॾहिं कॾहिं तव्हांखे अगरि इहो महसूसु थिए कि अॼु सुठो थो मूंखे लॻे अनायास, त ज़रूरु कंहिं वक्ता जी वाणी भीतर प्रवेश करे वई आहे। कोई सुठो वीचार उत्पन्न थिए तव्हांजे हृदय मां, अचानक का सुठी ॻाल्हि प्रकट थिए त सम्झो कंहिं महान आत्मा जी वाणी घुमी फिरी तव्हां ताईं पहुती आहे ऐं उहा प्रकट पई थी थिए। त शब्द सदा बसंत है, शब्द में त सदा ही वसंत आहे। शब्द अखरी नाम अखरी साला। साहिबनि त शब्द जी ॾाढी वॾी महिमा ॿुधाई आहे। शब्द ई त आहिनि जंहिंजे माध्यम सां अॼु असां गुरु नानक देव साहिब जन जी वाणी सम्झूं पिया था। शब्द जे रूप में ई त मिली आहे असांखे जप साहिब। उन्हनि बि शब्द उच्चारण कया, नोट कया विया, असांखे मिलिया, असां उहे शब्द उच्चारण करे उनजो अर्थ जिन जिन संतन भगतन के जेको अर्थ हृदय में प्रकट थियो वो अर्थ भी तो शब्दन जे रूप में ही मिलियो। तो शब्द जी वॾी महिमा है। शब्द सार्थक हुजन त असांजे जीवन में बसंत आने सघनि था। शब्द सदा बसंत है। तो उन शब्दन जे रूप में असांखे जप साहिब प्राप्त थियो आहे, जंहिंते असां सत्संग ॿुधी रहिया आहियूं। तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। श्री जप साहिब 7ठी पौड़ी, करम खंड। ये आहे करम खंड। करम माना कृपा, उन मालिक जी कृपा। परमात्मा जी कृपा त अनवरत वसी रही आहे। उन जी महिरत ऑलरेडी थी रही आहे सभिनी जीवन ते। बस इहो फ़र्क़ु आहे कि कंहिंजी नज़र उते आहे ऐं कंहिंजी नज़र न आहे। भगत जी नज़र आहे उन कृपा ते। नामदेव चयो आहे कि मां ॾाढो भाग्यशाली आहियां, मुंहिंजे मथां ॾाढी वॾी परमात्मा जी कृपा थी आहे। माण्हू सोच में पइजी आहे कि हीउ हेॾो ग़रीब जात जो छीपो ही तो चए मुझे मथा ॾाढी वॾी कृपा थी आहे, ॿियनि खां वधीक मूं ते थी आहे। ईअं तो चए नामदेव। चवंसि था कहिड़ी तो ते कृपा थी? ते चए तो कृपा करी जन अपने ऊपर, नामदेव हर गुण गाए। मुझे मथा कृपा थी आहे तॾहिं मां हुन जा गुण गायां थो। अहिड़ी कृपा त युगन युगन में कंहिं कंहिंजे मथा थींदी आहे। गहरी करके नींव खुदाई, ऊपर मंडप छाए, मारकंडे तेको अधिकाई, तरण धर मूंड बनाए। मारकंडे जे मथा बि एतिरी कृपा कोन थी, जंहिंखे हेॾी वॾी उमिरि मिली, मुंहिंजे मथा कृपा थी। दुर्वासा शिव करत ठगोरी, जाधव सर्व सोन की लंका होती, रावण से अधिकाई। रावण के एॾो धन हो, एॾा महल माड़ियूं हुआ, पर उहा उनजे मथां कृपा कोन हुई। दुर्योधन ऐं कौरव हेॾा पाण में मिट माइट हुआ, भाउर हुआ, 12 जोजन छत्र चले था, देही गिरजन खाई। दुर्योधन जे मथा भी कृपा कोन हुई। यादव कृष्ण भगवान जंहिं कुल में जन्म वरितो, यादवन जे जंहिंजे कुल में भगवान अवतार वरितो आहे, उहो त चई सघे थो न असांजे मथां वॾी कृपा थी आहे। पर नामदेव चए थो उनजे मथां बि मां नथो सम्झां का कृपा थी आहे। कृपा मुंहिंजे मथां थी आहे। छो? नामदेव हर गुण गाए। छो त मां उनजा गुण ॻाए रहियो आहियां। मूंखे उनजा गुण ॻाइणु वणे थो। अचो हिकु गुरबानी ॻाइए। नानक नाम
नामदेव चए थो इहा ई आहे कृपा कि उन भॻवान जा गुण ॻाइण। नामदेव चए थो मुंहिंजे मथां कृपा कई अथई जो मां उन जा गुण ॻायां थो। केवल राग में न, ईअं ई बग़ैर कोई मालिक जी सहारा करे, भॻवान जी तारीफ़ करे, त उनखे बि चइबो आहे गुण ॻाइण। उन मालिक जा गुण ॻाइण ऐं ॿुधण। अगरि असांखे भॻवान जा गुण प्यारा लॻनि त सम्झिजो उनजी कृपा आहे। त ही है कर्म खंड, माना कृपा जो खंड। कर्म अखर अञा थोड़ो फर्क आहे कृपा खां बि। कर्म में हुअ बि आहे दया, करुणा बि आहे। कर्म उन मालिक जो कर्म। असां ॿुधोसीं धर्म खंड, पोइ ज्ञान खंड, सरम खंड, तॾहिं वञी ही शुरू थींदो आहे उन मालिक जो कर्म, महरो कर्म, असली कर्म। जॾहिं असां धर्म ते हलंदा आहियूं, सच ते हलंदा आहियूं, कर्म बि कंदा आहियूं, पोइ जॾहिं ज्ञान प्राप्त कंदा आहियूं, ज्ञान प्राप्त खां पोइ जॾहिं शर्म ईंदो आहे, शर्म अवस्था में हूंदा आहियूं, पोइ हू थोरो शर्म कंदो आहे परमात्मा। तॾहिं जॾहिं असां सभु कुझु छॾे ॾींदा आहियूं, पंहिंजो अहंकार, पंहिंजी अकड़, तॾहिं उहा कृपा शुरू थींदी आहे। तॾहिं कर्म खंड शुरू थींदो आहे। अकड़ जेका अहंकार आहे, वॾे मां वॾी रुकावट आहे। जरा सो बि अहंकार अगरि रहिजी वञे त वरी माण्हू पुठिते हलियो वेंदो आहे। अमीर में त अहंकार हूंदो आहे, अगरि कॾहिं कॾहिं संत में बि अहंकार अची वेंदो आहे, फ़कीर में, त्यागीअ में बि, त उहो वरी वापसि हलियो वेंदो आहे। ॿ दोस्त हुआ, गॾु पढ़ाई कयूं आहिनि, पर हिकिड़ो राजा जो पुटु हो, ॿियो संत जो। ॿई जॾहिं पंहिंजे घर विया, पढ़ाई पूरी करे वॾा थिया, हिकु राजा ठही वियो, ॿियो संत ठही वियो। राजा बि ॾाढो वॾो राजा, संत बि ॾाढो वॾो संत जी गद्दीअ ते वेठो। त हाणे राजा हुनखे निमंत्रण ॾिनो, कॾहिं मूं वटि अचो, तव्हां संत आहियो, भली दोस्त पंहिंजी जॻह ते। त हुन संत चयो ठीकु आहे, मां ईंदुमि। हाणे राजा व्यवस्था ॾाढी सुठी कराराई हुनजे अचण जी। गालीचा विछाराए छॾियईंसि, जितां उहो ईंदो उते सॼे रोड ते गालीचो, साइड में गुल, ऐं घर महल में जीअं अचे त ॾीआ प्रकाश थियनि। त हुन संत खे कंहिं चयो कि ही राजा तव्हांखे अहंकार थो ॾेखारणु चाहियो आहे, अकड़ थो ॾेखारेव कि ॾिस मूं वटि केॾो पैसो आहे, मां किथे पहुची वियुमि, तूं किथे आहीं। संत जी इहा ॻाल्हि आहे, मां बि ॾेखारियांसि थो। उन बि संत छा कयईं, सायो करे पेर मिटीअ में, कीचड़ में भरियईं ऐं उते आयो। उनजो गालीचो जिते ख़राब थिए उतां हलणु लॻो। ऐं राजा खे चयईंसि, तूं अगरि वॾो अमीर आहीं त मां वॾो फ़कीर आहियां। हाणे हिते ग़लती संत जी आहे, छो त इहा अकड़ अहंकार आहे। राजा समझदार निकितो, जो राजा भाकुर पाए करे चयईंसि हलिया, पोइ त हाणे ॿई उते ई आहियूं, न को तूं पहुते न को मां पहुतमि, ॿई उते ई आहियूं। छो त मां बि अकड़ में आहियां, तो ॿुधाई कि मां अहंकार थो कयां, त तो बि छॾियो कान्हे, तूं बि उते ई बीठो आहीं, मां बि उते ई बीठो आहियां। अञा ॿई शर्म खंड ताईं बि कोन पहुता आहियूं, छो त ॿई अञा अकड़ पकड़े वेठा आहियूं। अची वेंदी आहे अकड़, अहंकार, एटीट्यूड, मां, मुंहिंजो अपमान कीअं थी वियो, मुंहिंजो सम्मान छो न थियो। पर जॾहिं इहो सभु छॾाइजी वेंदो आहे न, त उहा अवस्था ईंदी आहे जिते अहंकार कोन बचंदो आहे, परमात्मा जी कृपा वञी बचंदी आहे। ऐं उन लिस्ट में इहे सभु भगत ईंदा आहिनि, नामदेव, रविदास,
कबीर, गुरु नानक, जिनजो ज़ती भर भी अहंकार बाक़ी कोन हूंदो आहे, तॾहिं चवनि था कृपा करी जन अपने ऊपर, नामदेव हर गुण गाए। केवल भगवान जा गुण वो गाईंदो आहे। ऐं कर्म खंड की बाणी ज़ोर, उते ज़ोर हूंदो आहे केवल परमात्मा जो, किथे होर न कोई होर, ॿियो कोई कोन हूंदो आहे, केवल परमात्मा ऐं परमात्मा जा दास है। परमात्मा जो ज़ोर, परमात्मा जी शक्ति, उन परमात्मा जी शक्तिअ सां, परमात्मा जे हुकुम सां, उन परमात्मा जा भगत जिते पहुचंदा आहिनि, उहे परमात्मा जे हुकुम सां ई कमु कंदा आहिनि। केवल हिकिड़ो ई कमु, आप जपो अवरह नाम जपावो, पाण बि नाम जपींदा आहिनि, ॿियनि खे बि जपाईंदा आहिनि। पर इहा अवस्था एॾी आसान कान्हे। एसि ताईं पहुचण जे लाइ ॾाढो कुझु लड़ाई करणी पवंदी आहे। तिथे जोध महाबल सूर, इन परमात्मा जी कृपा खंड ताईं पहुचण लाइ ॾाढी लड़ाई करणी पवंदी आहे। हिक हिक खे पार करणो पवंदो आहे मारे करे। सभिनि खां ॾुखियो थींदो आहे अहंकार खे मारणु। माण्हू काम खे मारे वेंदो, क्रोध खे मारींदो, लोभ खे, मोह खे, अहंकार खे बि मारणो पवंदो। ॿियनि खे जीतण में त हिंसा हूंदी आहे, ॿियनि सां लड़ाई कयूं, ॿिए खे मारियूं, जीअं राजा महाराजाऊं कंदा हुआ, बादशाह राजपाट हासिल कंदा हुआ, पर ॿिए खे हिंसा करे, मारे करे। पर संत लड़ाई कंदो आहे पंहिंजो पाण सां। साधक भगत उहो विढ़ंदो आहे पंहिंजे मन सां, कि मन जेका जेॾां भॼे थो, जेॾां डुके थो, जेॾां मुंहिंजो टाइम वेस्ट थो करे, जेको मूंखे ठगे थो, बार बार उलझाए पियो थो, उन सां लड़ाई कंदा आहिनि। मात्रा साहब में हिन जो सॼो वर्णन ईंदो अथव। अकल की बर्छी, गुणा की कटारी, मन को मार करो असवारी, नाम की पाखर, पवन का घोड़ा, नहीं करम जीन तत्व कर जोड़ा, निर्गुण ढाल गुर शब्द कमान, अकल संजो है प्रीत के बाण। प्रीत जा तीर है, प्रेम जा, प्रीत के बाण। या आचार्य श्री चंद्र भगवान ॿुधायो आहे कि लड़ाई कीअं करणु खपे पंहिंजो पाण सां, उन जा अस्त्र शस्त्र कहिड़ा। तिथे जोध महाबल सूर, उन परमात्मा जी कृपा खंड में अचण लाइ लड़ाई करणी पवंदी आहे पंहिंजो ई पाण सां, पंहिंजे विकारनि सां, पंहिंजे मन सां। त हिकिड़ा थींदा आहिनि राजा महाराजाऊं जेके लड़ाई करे करे राज हासिल कंदा आहिनि। ॿिया थींदा आहिनि संत भगत फ़कीर जेके पंहिंजो पाण सां लड़ी करे पंहिंजो पाण ते जीत हासिल कंदा आहिनि। ऐं केवल पंहिंजो पाण ते न, सॼे संसार ते। छो त मन जीते जग जीत, मन खे जंहिं जीतियो से सॼे जग खे जीते वरितो। हुन में ऊर्जा ख़तम थी वेंदी आहे, ॿिए खे मारण में माण्हूअ जी ऊर्जा ख़तम थी वेंदी आहे, पर पंहिंजो पाण सां विढ़ण में ऊर्जा वधी वेंदी आहे, आनंद वधी वेंदो आहे, प्रेम वधी वेंदो आहे, भक्ति वधी वेंदी आहे, परमात्मा जी पोइ ताक़त अचणु, परमात्मा जी शक्ति अचणु शुरू थी वेंदी आहे, उन सां मिलाप थी वेंदो आहे। त ही वॾो आहे योद्धा, जाको हर रंग लागो इस युग में।
बसै मेरे हियरे संग पुनीता देहि जन के चरण बसै मेरे हियरे संग पुनीता देहि जन की दूर देहो कृपा निध नानक करै सुख एहि देहो कृपा निध नानक करै सुख एहि नानक करै सुख एहि सो कहियत है सो कहियत है सोना जाको हर रंग लागो इस जुग महे हर रंग लागो इस जुग महे सो कहियत है सोना सो कहियत है सोना सो कहियत सूरा तत थे जोत महाबल सूर साहिब चवनि था उहे ॾाढा थोड़ा हूंदा आहिनि शूरवीर परमात्मा जे कृपा दृष्टिअ में पंहिंजो पाण सां लड़ाई करण वारा ॿिए सां न अज्ञानी माण्हू ई ॿिए सां विढ़ंदो आहे ऐं ज्ञानी पंहिंजो पाण सां निरंतर पंहिंजो पाण सां हुनजी लड़ाई थींदी रहंदी आहे साधक जी ज्ञानीअ जी अज्ञानी त ॿिए सां विड़ी करे ऐं पंहिंजो जीवन नष्ट कंदो आहे कॾहिं कॾहिं अज्ञानी ज्ञानीअ सां विड़ी करे ज्ञानीअ जो थोरो नुक़सान करे छॾींदो आहे इन करे चयो वियो आहे समझदार माण्हूअ खे घुर्जे कि मूर्ख सां वाद विवाद न करे मूर्ख मूर्ख पाण में भली विढ़नि उन ॾींहुं इहा ॻाल्हि थी हुई उहे पाण में भली विढ़नि समझदार खे घुर्जे कि इन्हनि खां साइड थी वञे इन्हनि में एनर्जी न विञाए साधक मूर्खनि में मूर्खनि सां विड़ी करे पंहिंजी एनर्जी न विञाए हिकु दफ़े शेर ऐं गधे जी लड़ाई थी पई गधो चए मां समझदार आहियां त शेर चयईंसि बुद्धू ऐं पहिरें नंबर जो त चयनि पाण फ़ैसिलो था करायूं फ़ैसिलो कराइनि गिदड़ खां गिदड़ चयईं मां फ़ैसिलो थो ॾियां गधे जे पक्ष में त शेर चयईंसि इहो वरी कीअं त गिदड़ चयईंसि हू त आहे बुद्धू हू मूर्ख त आहे पर तव्हां हुन सां बहस करे साबित कयव कि तव्हां बि मूर्ख आहियो त मां हिन करे हुनखे वधीक समझदार चवंदुमि जंहिं शेर जहिड़े खे बि हेतिरो हेसिताईं आंदो जो न्याय वठण शेर खे अचिणो पियो मूं जहिड़े गिदड़ वटि त मूर्ख केरु आहे मूंखे सोचणो थो पए ग़लती तव्हांजी आहे जो बहस कयव हुन सां त समझदार खे सावधान रहणु खपे मूर्ख सां एनर्जी न विञाए पंहिंजो पाण सां एनर्जी विञाए पंहिंजे अवगुणनि सां विढ़े हिकिड़े संपादक लेख लिखियईं नशेलनि जे मथां शराब जे मथां कि ग़लति आहे पीअणु शराबी अहिड़ा त शराबी भड़किजी विया पीअण वारा त हिकिड़ो शराबी वियो हुन संपादक जे ऑफिस में लठ खणी करे ऐं हुनजे साम्हूं वञी चयईंसि हीउ लेख हितां जो संपादक किथे आहे वो ॾाढो दुबलो पतलो हो संपादक साम्हूं ई वेठो चयईंसि तूं वेह मां मोकिलियांसि थो हिते
उन्होंने विहारीसि नशेले कुंडे के पाण जीअं ॿाहिरि आयो संपादक त हिकिड़ो ॿियो नशेलो लठ खणी करे चीज किथे आहे संपादक चीज अंदरि वेठो अथई। हाणे तव्हां सोचे सघो था पोइ छा थियो हूंदो। मूर्ख पाण में विढ़नि पिया, हे समझदार हली आयो। मूर्खनि खे विढ़ाइजे ऐं समझदार चुपचाप अॻियां निकिरी वञे, छो त ॿिए बि घणेई कम आहिनि। ॿिए बि घणे पंहिंजे विकारनि सां विढ़णु ॾाढो ज़रूरी आहे। पहिरीं हिननि सां केरु फालतू विढ़े। हमको मन की शक्ति देना, मन विजयी करें, दूसरों की जय से पहले खुद को जय करें। त जेको पंहिंजो पाण खे जीते थो वठे सो परमात्मा जे नज़र में थो अचे, ऐं जेको ॿियनि सां थो उलझे सो हिते बि ख्वार हुते बि ख्वार, वो हिते भी बेइज्जत तो थे ऐं हुते भी बेइज्जत। इन ॻाल्हि खे सम्झिजो। फ़कीर में ऐं बादशाह में फ़र्क़ु सम्झिजो। केवल धन ॾिसी करे इहो न सम्झिजो कि वो माण्हू जीते वियो। माण्हू सोचींदा आहिनि जंहिंखे पैसो हासिल थी वियो, बंगलो हासिल थी वियो सो खटे वियो। न, उहो हाराए वियो। मुश्किल आहे जो कोई अमीर माण्हू परमात्मा ताईं पहुचे। मुश्किल आहे, असंभव कान्हे, पर मुश्किल आहे। छो त धन हुनखे अॻियां वधण ई कोन ॾींदो। वो त हर ॻाल्हि में सोचींदो कि पैसे सां ख़रीद थींदी आहे। वो सोचींदो हिकु अमीर माण्हू मरे पियो त हिकिड़े घुराईंसि पंडित खे, चयईंसि यार कोई अहिड़ो सिस्टम आहे या, मां तोखे हिते ₹1,00,000 ॾियां ऐं मां मरां थो त मूंखे स्वर्ग में एंट्री मिले। हुन चयईंसि ईअं त कोई सिस्टम कान्हे। चयईंसि 10 लाख ॾियां, छो त मां अॼु ताईं सभु कुझु पैसनि सां ई ख़रीद कयो आहे। चयईंसि कोन थींदई, 10 करोड़ बि ॾींदे इहो सिस्टम आहे ई कोन। वो सही रहियो हूंदो पंडित, सचो हूंदो, न त वठी रखे सां जीअं बेवकूफ़ ठाहिनि पिया था सभु। त उहो हाराए थो वञे जेको सिर्फ़ु धन थो गॾु करे, पर उहो खटे थो वञे जेको पंहिंजे विकारनि सां विढ़े थो। बाबर बादशाह, उनजो पुटु हुमायूं बीमार थी पियो त उन पीरनि फ़कीरनि खे चयईं जल्दी सां दुआ कयो तव्हां सभु कि मुंहिंजो पुटु ठीकु थी वञे। उहे करण लॻा दुआ, पीर फ़कीर मुस्लमान। गुरु नानक खे बि पकड़ियो हुई बाबर बादशाह, जो जेल में विधईंसि। उन गुरु नानक खे बि चयो कि अरे फ़कीर मुंहिंजे पुट लाइ दुआ कर कि ठीकु थी वञे। गुरु नानक चयईंसि फ़कीर कंहिंजे पीउ जो कोन थींदो आहे, वो कंहिंजे पीउ जे चवण सां अरदास कोन कंदो आहे। तूं केरु थींदो आहीं? हुन चयईंसि हेॾा हे पीर फ़कीर कनि पिया था मुंहिंजे चवण सां, मुंहिंजे हुकुम सां अरदास कनि पिया था। त हुन चयईंसि इहा असरु कंदे ई कान। हे जेके तुंहिंजे डप सां प्रार्थना कनि, अरदास कनि, इहा अरदास असरु कंदी ई कान। संत जे हृदय मां जेका दुआ निकिरंदी, प्रार्थना निकिरंदी, अरदास कंदो, उहा कंहिंजे चवण सां कोन कंदो। मूंखे त हैरानी थींदी आहे कि पाठनि ते पैसा वठी अरदास करणु केतिरो ठीकु आहे। हिकु संत जे द्वारा माण्हू बि जेको चवंदा आहिनि कि अरदास त कजां, 10 रुपया ॾेई करे, ॿावनि खे चवंदा आहिनि, मूंखे न। हालांकि मां ॿाओ आहियां, पर ॿियनि खे 50 रुपया अरदास त कजो। त एॾी सस्ती आहे छा अरदास? हृदय ॿाहिरि जे हृदय मां जेका प्रार्थना निकिरे उहा बि ॿिए जे लाइ सिर्फ़ु 50 रुपए में, या त ॿई बेवकूफ़ पिया था ठाहिनि हिक ॿिए खे। पाठनि ते मां अरदास कंदो ई कोन आहियां। अगरि कंदो बि आहियां त हिननि खे ख़बर ई कोन पवंदी आहे, मां पंहिंजे लाइ करे छॾींदो आहियां। या जेको सत्संग ॿुधण आयो आहे, भई असां दासनि जी अरदास, मां ऐं जेके जिन सत्संग ॿुधो आहे असांजी अरदास, हुनजो थोरी मां नालो खणंदो आहियां, पर कंहिंखे ख़बर किथे पवंदी आहे। एॾी आसान कान्हे अरदास। मां त ॾाढियूं ॻाल्हियूं नोट कयूं आहिनि, छॾे ॾिनियूं। पाठनि ते जीअं भोग ते किथे पाठ रखंदा आहियूं त हाणे मां आरंभ ते बि न वेंदो आहियां, भोग ते बि न वेंदो आहियां।
छो त ॿई औपचारिकताऊं हूंदियूं आहिनि, केवल प्रदर्शन हूंदो आहे हुननि जे द्वारा, घर वारनि जे द्वारा। उहे ॾेखारींदा आहिनि ॿियनि खे, ॾिसो पाठ साहिबु रखायो आहे, अचिजो पाठ रखायो आहे। ऐं भोगनी उन भाई साहब खे गिचीअ में वो छा पखर वॻो ऐं लिफ़ाफ़ो ॾेखारे करे वस पजाइनि त फोटो बि खिचाइनि लिफ़ाफ़ो। ऐं पन्नी जी एॾी खड़ खड़ कंदा आहिनि, ही त मां ॾिठियूं ॾाढियूं, इहे सभु पोइ छॾियो आहे इहो सभु। मां अरदास पियो थो कयां खड़ पन्नीअ जी, ऐं तव्हां पहिरीं कढी रखो न, जंहिंखे ढोलक वारे खे ॾियणी अथव, पार्टीअ खे ॾियणो अथव, इहे खड़ मां दूर करे रहियो आहियां, तॾहिं चवां थो या खड़ निकिरे समाज मां त पन्नीअ जो आवाज़, त अरदास केरु पियो थो करे? बाक़ी पन्नी जो आवाज़ जेके आया आहिनि उन भोग ते, उहे बि ॾिसंदियूं आहिनि वरी पन्नीअ मां छा थी कढे, उहे बि हुन में हथ जोड़े बीठियूं आहिनि, पर ध्यानु होॾां पार्टीअ जो बि ध्यानु होॾां, पोइ होॾां केरु पियो थो ध्यानु ॾे अरदास ॾे। त पोइ मां बि अरदास पंहिंजे लाइ करे छॾींदो आहियां कि हिन जो त ध्यानु आहे कोन, हिन जो ध्यानु खड़ में आहे, पन्नीअ में। हाणे मुंहिंजी गुरु बाबा तूं ॼाण ऐं मां ॼाणा, हिननि मूर्खनि खे छॾ, त उहो बि बंदि करे छॾियो। हाणे ॿुधायो, जेके घर वारा पखर था ॾियनि ऐं लिफ़ाफ़ो था ॾियनि, उन में हाईलाइट केरु थो थिए? ॿाओ या घर वारा? घर वारा। नंढो केरु थो थिए? वठण वारो। त ॿावनि खे ॻाल्हि सम्झ में ई कोन आई कि असांजो अपमान पियो थो थिए, ही संत जो अपमान पियो थो कयो वञे इनडायरेक्टली। त मां अगरि एॾो हुननि खे सम्झाईंदुमि, सम्झ में ईंदनि कोन, तंहिंखां वञे ई न। अॼु बि किथे भोगो मां न वयुमि, केवल शाम जो शुरू करे छॾियो आहे कि शाम जो वञिबो, सुबुह जो न। हालांकि नियम कान्हे, मौज आहे, जॾहिं मूड थींदो, मूड न थींदो। हिकु ॿिए भोपाल में बि पाठ हली रहियो आहे, उते अञा ताईं वियो ई न आहियां, अॼु 3 ॾींहं आहे हुते। जॾहिं हुननि में मूड हूंदो त वञिबो, हिन कमला जे पासे में आहे उहो। त इहे ॻाल्हियूं मां सिखां पियो थो हिननि मां। गुरु नानक खे चएसि थो कर अरदास कर, खेर बाबर, त गुरु नानक चएसि थो तुंहिंजे पीउ जी कोई ख़रीदल कोन्हे, संत फ़कीर, तूं बादशाह आहीं त मां बि बादशाह आहियां पंहिंजो। मां पंहिंजे मनस खे जीतियो आहे, तो जनता खे जीतियो हूंदई। त बाबर चईं विझोसि जेल में विधनसि, त तव्हांजी ॿुधल आहे कथा, चक्की चलती रही। उहो चमत्कार ॾिसी बाबर भॼंदो आयो गुरु नानक जी चरणनि ते किरियो, चयसि कृपा कयो, मूंखे बख़्शो, गुनाह बख़्शो मुंहिंजो। साहिब चवनिसि था हाणे तूं लाइक़ु थियो आहीं। संत वटि वञिबो आहे त कीअं वञिबो आहे? अगरि कुझु रिक्वेस्ट करणी आहे त कीअं करणी आहे रिक्वेस्ट? अहंकार सां या ज़बरदस्तीअ सां? हुनजो मूड ॾिसी करे मां तव्हांखे नमूना हिते पेश कंदो आहियां कि ॿाहिरि छा थी रहियो आहे। जिते न वयमि न अॼु भोग ते, त कल्ह हुननि खे भनक पइजी वई कि कोन ईंदो सुभाणे, त कल्ह ई अची विया घर कि तव्हां सुभाणे अचिजो। वेठा आहिनि छा कोई हुननि जो? चो अचिजो। मां चयोमांसि कोन ईंदुमि। चयो न ईअं कीअं न ईंदा? चयोमांसि न मां वेंदो ई कोन आहियां। चयो न मां पहिरीं तव्हांखे ॿुधायो आहे न कि ॿुधंदा कोन्हनि, बसि इहो ई ॻाल्हाईंदा आहिनि, कुझु कोन थींदो, कोन थींदो, अचिजां तूं त अचिजां। त हाणे ॿुधायो, ईअं मनाइबो आहे संत खे? ईअं रिक्वेस्ट कबी आहे? इहो रिक्वेस्ट आहे या दादागिरी आहे? बसि डंडो हथ में कोन हूंदो आहे हुननि जे, न त थियो त उहो ई कि अचिजो तव्हां त अचिजो, हाणे अचिजो तव्हां त। न ॿुधण लाइ तयार, न लॉजिक न तर्क कि भाई भोग तव्हांजो कमु त थी वेंदो न, मां न पाईंदुमि, ॿियो कोई पाईंदो, उनखे मां ई मोकिलींदुमि। ॿुधण लाइ तयार न। त ईअं थींदी आहे रिक्वेस्ट। गुरु नानक चएसि थो पहिरीं तूं हुकुम पियो हलाईं, हाणे तूं किरियो पियो आहीं
ऐं तूं निवेदन थो करीं त हाणे तुंहिंजे हिन निवेदन जे करे तुंहिंजो पुटु ठीकु थी वेंदई ऐं हिमायू ठीकु थी वियो। त बादशाह केरु थियो? सचो बादशाह गुरु नानक। छो त हुन पंहिंजो पाण जी जीते वरितो। अहिड़नि जे लाइ साहिब चवनि था असली शूरवीर इहे आहिनि तिथे जोध महाबल सूर तिन में राम रहिया भरपूर। इन्हनि जे भीतर राम परमात्मा जो नाम वसियल आहे। हुननि वटि सेना आहे बादशाह वटि, पर संत वटि हरि नाम आहे, परमात्मा जो नाम आहे। ऐं उन्हनि खे सैनिक सिपाही आहिनि, वज़ीर आहिनि, हाथी घोड़ा फौज आहे। हेॾा इन्हनि संतनि खे आधार आहे, टेक आहे हरि नाम जो। हुननि जे मथां करम आहे परमात्मा जो। करीमा
उन जे भीतर उन परमात्मा जे नाम जी सेना आहे। नाम जो ई उन्हनि खे आधार। तिन में राम रहा भरपूर, तिथे सीतो सीता महिमा माहे। राम सां गॾु सीता बि उन्हनि में हूंदी आहे। माना ॿई शक्तियूं हूंदियूं आहिनि। शूरवीर उनखे चइबो जंहिंमें स्त्रीअ वारा गुण बि हुजनि, पुरुष वारी शक्ति भी हुजे। स्त्री वारा गुण कहिड़ा? नम्रता, दया, करुणा, ये स्त्री वारा गुण भी हुजनि। उहा परिपूर्ण योद्धा, परिपूर्ण शूरवीर। ताके रूप न कथने जाए। उन जो रूप जो वर्णन असां कथन नथा करे सघूं, जेको उन परमात्मा जे कर्म खंड में आहे। परमात्मा जो आश्रित आहे, जंहिंते जेको मालिक जे नज़र में पास थी चुको आहे। शूरवीर ना ओए मराए न ठाके जाए, जिनके राम वसे मन माहे। जंहिंजे हृदय में राम वसे थो, परमात्मा वसे थो, उन्हनि खे कोई ठगे नथो सघे। दुनिया वारनि खे त हर कोई ठगे पियो थो, कोई केतिरो भी चालाक हुजे। असां ॾिठा आहिनि वॾनि वॾनि समझदारनि खे बि मूर्ख बणिजंदे। पर अगरि कोई चए मां ॾाढो होशियारु आहियां, मां ॾाढो संभलिजी हलंदो आहियां, मूंखे कोई ठगे नथो सघे, उनखे अंत में ठगजंदे ॾिसंदा आहियूं जॾहिं हिन दुनिया मां वेंदो आहे। न उन राम जपियो, न शुभ कर्म कयो, न उहो कमु कयो जेको उन सां गॾु हले, त माना ठगजी वियो न, मन उनखे ठगे छॾियईं। पर जेको हरि भगत हूंदो आहे, जेको परमात्मा जी कृपा जे अंदरि रहे थो, उहो हितां खटे करे वेंदो आहे, उनखे कोई ठगे न सघंदो आहे, ऐं उहो अमर थी वेंदो आहे। ना ओए मरहे, उहे मरंदा कोन्हनि संत। शरीर सां भली छुटंदा आहिनि, पर अमर थी वेंदा आहिनि। ना ओए मरहे ना ठागे जाए। अहिड़ा संत ॾिसो, जप साहिब तो उते पहुची वियो कर्म खंड ताईं, पर असां कोन पहुता आहियूं। पर हिकु ॿियो कमु, जेको उन इन अवस्था ते पहुतो हुजे, उनजी थोड़ी छाया भी मिली वञे, तब असांजो उद्धार थी वञे। अहिड़ो कोई संत, अहिड़े के संत जी छाया मिली वञे, तब भी असांजी बीमारी ठीक थी वञे। ॾिसो, बीमारी चवंदा आहिनि संक्रामक थींदी आहे, फैलजंदी आहे। हिक खे थिए त ॿिए खे बि थींदी आहे। जीअं कोरोना वायरस हली रहियो आहे न, हिक मां ॿिए खे, ॿिए मां टे खे। पर तहिड़ीअ तरह स्वास्थ्य भी फैलजंदो अथव, या ख़बर अथव? बीमारी त फैलजंदी आहे, स्वास्थ्य भी फैलजंदो आहे। डॉक्टर ॾे असां वेंदा आहियूं, अगरि बुखार हुजे, डॉक्टर एॾो स्वस्थ हूंदो आहे जो अधु ओॾी महिल असां ठीक कोन थी वेंदा आहियूं, छो त उहो बि संक्रमक आहे। स्वास्थ्य भी संक्रमक थींदो आहे। तहिड़ीअ तरह कंहिं जाॻल पुरुष जे अॻियां रुगो विहूं असां, कंहिं समझदार, कंहिं संत जे अॻियां रुगो विहूं न, त उनजो भी असर थींदो आहे, सुठाई जो भी संक्रमण थींदो आहे। तव्हां कॾहिं मूंसां गॾु वेही ॾिसो, अहिड़ो उलझाईंदोमांव, पंहिंजूं सभु समस्याऊं भुलिजी वेंदा। कॾहिं जलेबियुनि सां वेही ॾिसो, अहिड़ो गोल गोल घुमाईंदव, चवंदव तूं एक बार आगे देख, ये कर, वो कर, वो कर, वो कर, तव्हां मुंझी पवंदा। न, इन्हनि सभिनीनि खां हटी करे जेको सच में परमात्मा जी नज़र में पास थी चुको हुजे, कर्म खंड में जेको पहुची वियो हुजे, उनजी थोड़ी कृपा दृष्टि, अहिड़ा हूंदा त सही किथे न किथे संत, उनजो सानिध्य मिली वञे असांखे, परछाई थोड़ी मिली वञे, तब भी असांजा पाप क्लेश विकार इहे हटी वेंदा, साफ़ थी वेंदा। इन करे त साध संगत जी महिमा वॾी चई वई आहे, कि साध संगत में उहो ई अचे जेको साधक हुजे, जेको न परमात्मा जे राह ते हलण वारो हुजे। वो जेके ओड़ा माण्हू गॾु थियनि था सत्संग में, उन साध संगत जी महिमा एॾी वॾी आहे
जो कोई नओं माण्हू बि अची वञे दुष्ट प्रवृत्तिअ जो, उन ते बि असर थी वेंदो इन जो, इन वातावरण जो, इन सुठाईअ जो। त संत अहिड़ो को हुजे, उन परमात्मा जी नज़र में पास थियल, असांखे उन जो दर्शन थी वञे। जिनके राम वसे मन माहे, तिथे भगत वसै के लोव, करे आनंद सचा मन सोए। उहे भगत आनंद कंदा आहिनि, पाण बि आनंदित हूंदा आहिनि, ॿिए खे बि आनंदित कंदा आहिनि। तिथे कोड कि तिथे नाद कोड आनंद, ईअं हो न, तिथे नाद विनोद कोड आनंद। विनोद माना हंसी मजाक, जिते आनंद आहे उते हंसी मजाक हूंदी आहे। त करे आनंद सचा मन सोए, उहो सदाईं आनंद जेको कंदो हुजे, अहिड़े जी संग में रहूं त असां बि कुझु न कुझु त धोपिजी वेंदासीं, असां बि उन कर्म खंड में अची वेंदासीं। त हिते सत्संग रखूं था, इहो कर्म खंड पूरो थियो।